पंहिंजे दौड़ शहर भरिसां गाजरावा ते इंजॉय कंदे संगत सां गॾु 7 मई छंछर जे ॾींहुं जंहिंमें गुलशन जलबाणी, बासत जलबाणी, सखावत जलबाणी, जान मोहम्मद जलबाणी, अयाज़ जलबाणी, हाकिम जलबाणी, इब्रार जलबाणी ऐं आऊं जानी जमाल जलबाणी सॼी संगत वञी गाजरावा ते पहुतासीं। पोइ उते जेको आहे सो ड्रेसिंग बि सभिनी चेंज कई, किन जेको आहे सो कच्छा पाया त किन जेको आहे सो टी शर्ट ऐं जेको आहे सो ट्राउज़र पाता ऐं कुझनि त वरी बनियान ते ई गुज़ारो कयो। पोइ गाजरावा में एंट्री करण खां पहिरियां बीही करे जेको आहे सो ग्रुप तस्वीरूं ठाहियूंसीं, छो त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं स्टेटस बि रखणा हुया त जीअं कुझु संगत खे ॿुधाइजे त असां कीअं एंट्री कई। ऐं पोइ बिल आख़िर पोइ अयाज़ जलबाणी, उन खां बाद में जानी जमाल जलबाणी, गुलशन जलबाणी, इब्रार जलबाणी, बासत जलबाणी, ज़ोएब जलबाणी, सखावत जलबाणी ऐं आख़िर में हाकिम जलबाणी पंहिंजी दबंग एंट्री कई। जान मोहम्मद जलबाणी कैमरामैन हुयो ऐं बाक़ी सभु वेंझण शुरू थी विया। ऐं हीअ मंज़र हुया जॾहिं सभु इंजॉय पिया कयूं त उन टाइम जूं निकितल तस्वीरूं ही गाजरावा दौड़ जा ख़ूबसूरत मंज़र। ऐं सची ॻाल्हि आहे त गर्मी में वधीक इंजॉय करण जो जेको लुत्फ़ ऐं मज़ो आहे उहो त वरी सिंधु दरिया जो पाणी हुजे ऐं गाजरावा या को बैराज हुजे पोइ त वाह वाह। असांजे प्रोग्राम में लेट थियण ऐं गाजरावा ते न वञण जे करे नासिर जलबाणी जेका असां साथ हुटिंग पे कई उनखे वरी उते वञी करे जेको रिप्लाई ॾिनमि अचो त ॿुधूं। असांजे प्रोग्राम में लेट थियण करे नासिर जलबाणी जेका असांखे व्हाट्सअप ते चैटिंग दौरान माना हुटिंग कई उनजो रिप्लाई अञा मूंखे यादि हुयो त वधीक ॾींदुसि। ऐं आफ़ताब जलबाणी उनजो त वरी इन प्रोग्राम में अपोज़िट में को बि कॉन्सेप्ट न हो, उनखे दिलि सां यादि कयमि। वरी अचो त मीर नसरुल्ला ख़ान जलबाणी जंहिंखे मूं फ़ोनूं कयूं त प्रोग्राम ते हलिजे पर उन ठुप जवाबु ॾेई छॾियो। उन सां त आईंदा को बि प्रोग्राम करण जे लाइ मुकमल तौरु हथु बंदि हूंदो, उन सां को बि हाणे प्रोग्राम न ठाहिबो। उन खां बाद में असांजो पहिरीं प्यारो दोस्त नसीबुल्ला, डॉक्टर नसीबुल्ला जलबाणी जेको आहे सो उन लाइ त न हुयो प्रोग्राम में पर उन खे यादि करणु मुंहिंजे लाइ लाज़िम हुयो। हाणे अचो त जेको मोरी तां जंप वारो सेगमेंट आहे पाण ॾिसूं ऐं कहिड़े कहिड़े दोस्तनि खे कीअं यादि कयो उहो ॿुधूं। छोटू वटी वञो रेडी आहे बि थोरो हिकिड़ो मिंट ॿाहिरि वञनि। चल भाई शुरू आहे स्टार्ट आहे कदों जी। इहो ई जंप वरी रिप्ले में आराम सां ॾिसी सघो था त मूं मथां मोरी तां बीही कीअं जंप ॾिनो ऐं कलाबाज़ी पाई। उते ई वरी मुंहिंजो नडेला जो जोड़ पहिरीं प्यारो हाकिम जलबाणी किथां थो मुड़े दरवाज़े खां बीही उन बि नेठि जंप ॾिनो ऐं ख़ूब इंजॉय कंदे वरी अयाज़ जलबाणी खां कैमरा जो रुख़ थी वियो। जॾहिं उनखे चयोसीं त बाबा तोखे बि जंप ॾियणो आहे त पहिरियां तूं वज़नी मुड़ुसु हुयो, असां चयो त ईअं अहिड़ो टपो ॾे जो गाजरावा जो पाणी ॿाहिरि त न वञे, कुझु नॉर्मल टपो ॾे। इन करे हू ॾाकणनि ज़रिए बीही उते सोशल मीडिया जो अहिड़ो कनेक्शन आहे न स्टेटस रखण खां पोइ। हाणे कराची में वेठल मोहम्मद अली जलबाणी हिकु त वीचारो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे हिन टूर में शामिलु न हो, नेठ उन बि जेको आहे सो चयो त बाबा मुंहिंजी फरमाइश ते हिकिड़ो जंप हण ऐं मूंखे नालो वठी यादि कर। अचो त उहो वीडियो ॾिसूं ऐं मूं कीअं खेनि यादि कयो। मोहम्मद अली जलबाणी कराची वारा हे जंप तो चेना मूं
जॾहिं मोहम्मद अली जे नाव जंप कयो त वरी अयाज़ किथे थो मुड़े, वरी उन जा त साईं अल्फाज़ ॿुधो ऐं अंदाज़ ऐं एक्सप्रेशन त ॾिसोसि न। आहा मोहम्मद अली पेरा कपर ते वेठो आं। अला वक्त जलवानी दुबई वारा हे तव्हां जे नाम सिटरूं उस्ताद बुखारी जूं ऐं साईं मीर हसन खोसो जे नाम त बल बल सोना कितला बल सां बल बल नेठो जाम वैसां ऐं मैं परदेसी पार पखियड़ा आखिरकार उड़ाम वैसां ए महफ़िल तेरे नाल जुड़ी मैं कीती कूक कलाम वैसां ऐं वेंदे वक्त वफ़ादारी दा कीती अंजाम वैसां। उते वरी मुफ़लिस ज़रदारी साईं खे नालो वठी यादि कयुमि ऐं उस्ताद बुखारी जूं ही सिटरूं संदन नाम कया। मुफ़लिस साईं अॼु असां ॾिए कुझु ॿालाणा पन अपने जेको जो शहर दे वेझे गाजराबाद विच दे वते हूं दिल क्या कुछ सिटरा तुसारे नाम करी जन उस्ताद बुखारी मेरे सिक विच तेरी सोच इवें जिवें अरहल विच कुरान होवे ऐं मेरे तन विच तेरी तांग इवें जिवें सागर विच तूफान होवे बिन जानी में कुछ जग लगदा हो जिवें महशर दा मैदान होवे दिल लुछदी ए उस्ताद बुखारी तेरे आवन दा ऐलान होवे। आफ्ताब जलबाणी मूंखे नासिर जलबाणी जा जेके इहो मैसेज हुया न हीड़ो हीड़ो वारा उन जे करे अञा हिकिड़ो ॿियो नालो वठी वीडियो ठाहियोमांसि ॿुधजां। अड़े रे असां ते हीड़ो हीड़ो करण वारा नासिर जलबाणी हेॾा हेॾा ॾिस हे सॼी संगत इंजॉय पई करई। हा न लभण हा हेॾा ॾिस हा इहे त इंजॉय हेॾे ॾिस ऐं वीडियो लाइ निकितो त मां भरे ॿुधायांसि लाइ रख ख़बर पवे हेॾे ॾिस हेठि अबरार जलबाणी हा लभण अल्लाह अकबर। तमामु बहितरीनु प्रोग्राम ऐं VIP प्रोग्राम थी वञण ते सॼी संगत खे वाधायूं जो एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम थियो ऐं कामयाबु प्रोग्राम थी वियो। उन खां बाद दोस्तनि खे चवंदुसि त सची ॻाल्हि इहा आहे त हयाती अलाए केतिरी अहिड़ा मेला अचो त मचाईंदा रहूं, अचो त मिड़ी खिल भोग जा बहाना ॻोल्हियूं, ईअं ई जुड़ंदासीं, ईअं ई मिलंदासीं, ईअं ई ख़ूब इंजॉय कंदा रहंदासीं। वरी जिते बि मिलणु थियो त दोस्तो इहो ई असांजे इन ख़ूबसूरत प्रोग्राम जी वीडियोज़ जेका अवां अॻियां पेश कई। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं असांजो टूर बि अव्हांखे पसंदि आयो हूंदो। हाणे असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।